ते मार मस्ती। ओ जालिम जमानो जालिम मानू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तोबा जारी जारी हो तोबा जारी जारी जालिम जमानो जालिम मानू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तोबा जारी जारी ओ तोबा जारी 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 तोबा जारी। सोचाई केर पाली दो को न सोचाई केर पाली दो बचड़न जी खारी तोबा जारी जारी हो तोबा जारी जारी जालिम जमानो जालिम मानू मतलब। केड़ी गाल आए तव्हां एॾा परेशान पिया लॻो? कुछ ना है, बस ये दिल उदास है। जिंदगी जा 24 साल मूं तोसां गॾु गुज़रिया आहिनि। अवां जे लफ़्ज़नि खे कॾहिं कॾहिं नाया समझी सघंदी, पर तव्हां जे चेहरे जा तासुरात समझी वेंदी आहियां। पूजा पूजा आऊं थकजी पियो आहियां, आऊं मुछी पियो आहियां हिन ज़ालिम ज़माने मां। ही जालिम जमानो, ही रिश्ता, ही नाता, ही मिटियों माइटियों दोस्तियों यारियों सब पैसे जो अथई। तोड़ पैसो आए त ही सब तुझा माइट अथई, पैसो ना आए त केर भी तुझो माइट ना आए। पूजा मु जिंदगी में थोड़ो कमायो, पर पंहिंजे बच्चन जे मुस्तकबिल ते लगायो। अज जड़े मुझो बच्चो मुस्तकबिल जे आखिरी डाके दे बच्चो आए, आऊं बेवस लाचार बणजी वियो आहियां। न ई नचो, अज पंहिंजा ॾुखिया ॾींहं आहिनि त सुभाणे सुखिया ॾींहं बि ज़रूर ईंदा। जे औलाद लाइ पाण सुठो सोचो ऐं सुठो कयो आहे, उहो औलाद ई पाण लाइ घणो ई सुठो कंदो। पूजा सच चवां मुझो मथो तो फाटे, ये पियो जगे जण के छफल सां टकाइजी रहियो आहे। हौसलो रख, पाण खे संभाल, तोखे थियो छा आहे? पूजा पुट जे ॿाहिरि वञण जी तयारी सॼी मुकमल आहे, बस कुछ पैसनि मूंखे बेवस करे छॾियो आहे। आऊं भाउ पप्पन ॾे वियुसि, हुन ईअं धिकारे छॾियो ॼण मुंहिंजो हुन सां को बि रिश्तो नातो न हुजे। घेरनि सां त हू वॾो भगत थी थो ॻाल्हाए, मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं थो करे, हरिओम हरिओम जो वर्त थो वरदाए, पर अलाए छो मुंहिंजे लाइ पंहिंजे अंदर पंहिंजे दिल में ज़हर रखियो वेठो आहे। ज़रूरी न आहे इंसान जेको नज़र अचे ऐं उहो हुजे। इंसान जा ख़यालात बदली थींदा रहंदा आहिनि। पूजा अहिड़ा ख़यालात कंहिंजा कीअं था बदली थियनि? असल भरोसो
पवे। चवंदा आहिनि ही ज़माने वारा ही समाज वारा चवनि था त रत बि धांगीअ ते मलजंदो आहे। चवंदा त पंहिंजा मारे छा में रखंदा आहिनि उहे पंहिंजा कहिड़ा आहिनि। मूंखे ॾेखारियो त सही ही सभु धोखेबाज़ आहिनि। हिते को बि मारे छा में रखण वारो न अथई। मुंहिंजी जॾहिं खां तोसां शादी थी आहे तॾहिं खां ॾिसां पई तव्हांजो भाउ तव्हां सां सरासर नाइंसाफ़ियूं करे रहियो आहे। पोइ बि अव्हां कॾहिं बि सब्र न छॾियो। हींअर बि सब्र कयो, मालिक सणाई कंदो। गुरु बालपुरी जो चेलो आई असांजे गुरु खे इहो पसंदि न आहे उन जा चेला मायूस लॻनि। हे भगवान, हे गुरु बालपुरी, मूं कॾहिं बि तव्हां खां का बि शिकायत न कई। अव्हां जहिड़े बि हाल में रखियो आऊं ख़ुशि रहियुसि। हे भगवान, अॼु आऊं खां मदद थो घुरां। हे मुंहिंजा गुरु बालपुरी, मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजा गुरु बालपुरी। अज जे दौर में हर माण्हू लाइ अहमियत ई बस पैसो आहे। अज जे दौर में हर माण्हू लाइ अहमियत ई बस पैसो आहे। पर खरही न पैंजन जी का, पर खरही न पैंजन जी का, फितरत ही बस पैसो आहे। अज जे दौर में हर माण्हू लाइ अहमियत ई बस पैसो आहे। पर खरही न पैंजन जी का, पर खरही न पैंजन जी का, फितरत ही बस पैसो आहे। अज जे दौर में हर माण्हू लाइ अहमियत ही बस पैसो आहे। पैसो आहे त मान मिले थो, थी वियो इहो ही रवाज आहे। सच थो लिखे धन राज सुरेश, केॾो अजीब समाज आहे। हर को माण्हू पैसे विकाणू, सभु थई तुंहिंजा तो वट जनाणू। बाक़ी सभु थई उहुड़ी बाबा, हैसियत ई बस पैसो आहे। बाक़ी सभु थई उहुड़ी बाबा, हैसियत ई बस पैसो आहे। पर खरही न पैंजन जी का, पर खरही न पैंजन जी का, फितरत ही बस पैसो आहे। अज जे दौर में हर माण्हू लाइ अहमियत ही बस पैसो आहे। काका साईं
कल तव्हां असांजे घर आया हो, तव्हांजे बाबा जे विच में जेको थियो मूंखे सभु ख़बर पइजी चुकी आहे। बाबा जे इन रवैये जे करे आऊं तमामु घणो शर्मिंदा आहियां। असां बाबा खे हमेशह अदब ऐं एतिराम सां पेश ईंदे ॾिठो आहे। तव्हां असां खां वधीक बाबा सां गॾु ज़िंदगी गुज़ारी आहे। तव्हां असां खां वधीक बाबा खे सुञाणंदा हूंदव, पर कल्ह जेको बाबा तव्हां सां ऐं असां सां रवैयो रखियो, उन खां पोइ ईअं थो लॻे त बाबा जे लाइ सिर्फ़ु पैसो ई पंहिंजो आहे। जेको माण्हू पंहिंजे औलाद खे पाई पाई लाइ सिकाए थो, छा उहो सभु कुझु पाण सां गॾु खणी वेंदो? असां सां जीअं हले तीअं हले, छो जो असांजी माउ जो मुड़ुसु आहे। पर काका तव्हां सां ईअं न करणु खपे हा। घटि में घटि तव्हां सां सही हलणु घुरिजे हा। पुट ओम, पंहिंजे पीउ जे लाइ का बि दिलि में मेर न रख। अदा पपन ज़िंदगी जा 50 साल ईअं गुज़ारिया आहिनि। हाणे उन में को बि बदलाव नथो अची सघे। मूंखे को बि अरमान न आहे। पंहिंजे भाउ जे हेठां उन जे असूलनि ते मूं सॼी ज़िंदगी गुज़ारी आहे, पर आउं कॾहिं बि हुन जे लाइ बुरो नथो सोचे सघां। आउं तोखे बि चवंदुसि पुट त पंहिंजे पीउ जे लाइ मन मां मेर कढी छॾ। काका साईं, बाबा पंहिंजे असूलनि सां असांजी ज़िंदगी एतिरी त वेरे वकोरे छॾी आहे, जो कुझु सम्झ में नथो अचे त असांजो रस्तो कहिड़ो आहे ऐं असांजी मंज़िल कहिड़ी आहे। कंहिं वक़्तु त ईअं लॻंदो आहे त असां सभु बाबा जे इशारनि ते था खणूं। काका साईं, बिल्कुलु माइटनि जो पंहिंजे औलाद ते हक़ आहे। माइटनि जी कावर औलादनि लाइ सबक़ आहे, पर काका साईं औलादनि जो बि त को हक़ आहे। ईअं सुडकी जीअण खां सही आहे माण्हू मरी वञे। अॻे त तीअं जीअं जो तीअं, पर हाणे पराई जायल नियाणनि जे साम्हूं इहो बर्दाश्त नथो थिए। पुट ओम, अवां जूं घरवारियूं सबाजड़ियूं ऐं सुठड़ियूं अथई। भेरूमल जे घर में हुननि गुरबत जी हेठि लकीर जे ज़िंदगी गुज़ारी आहे। हुननि खे का बि मुश्किल परेशानी हुननि जो सब्र तोड़े नथी सघे। बस काका साईं, मजबूर आहियूं। माइट जो रिश्तो अहिड़ो आहे जो फर्मा बरदार औलाद माठ करणु सही थो लॻे। पूजा ही छा आहे? ही मुंहिंजो बाक़ी बचल कुझु सोन आहे, इनखे विकिणी पुट खे अमेरिका मोकिलियो। आंटी छा करे रहिया आहियो? केर पंहिंजे घर जो सोन विकिणंदो आहे छा? ओम पुट, के इंसान जे अॻियां पिनण खां सुठो आहे त पंहिंजे घर मां पूरी कजे। सोन त वरी बि थी पवंदो, पर इज़त वई त छा वरी कान वरंदी। कल मुंहिंजा पुट सलामत हुजनि, अहिड़ा सवे सोन उन्हनि तां घोरे छॾिया। आंटी, मालिक शल के दुश्मन खे भी एरो ॾींहुं न ॾेखारे जो उनखे पंहिंजे घर जा सामान नीलम करणा पवनि। गैरतमंद मर्द लाइ इहो मरण न आहे त छा आहे? तव्हां पंहिंजो सोन पाण वटि रखो। काका जो भाउ न सही, पर काका जो भाइटियो काका जी परेशानी ख़त्म कंदो। सुभाणे ई काका जी परेशानी ख़त्म थींदी। पुट ओम, सच में केॾी ख़ुशी थी रही आहे। पुट ओम, अगरि जे ईअं ई आहे, तव्हां जूं वॾियूं महिरबानियूं, ऐं 1 महीने में तव्हांखे वापसी पैसा मोटाए ॾेई छॾींदुसि। काका साईं, महिरबानियूं छा जूं? जे रत जो ॾुखे वक़्त में कमु न ईंदो त पोइ इहो रत कहिड़े कम जो? तव्हां बेफ़िक्र थियो, नांग बि मरंदो ऐं लठ बि बचंदी। चवनि था त हूंदा आया जग में, पर
जे ओम जेड़ा दीप जगन था जग में। सच तो चवा ओम जेड़ा पुट अगर हर घर में असा जे समाज में हुजन त को भी परिवार ये दुखियो न थिए। असा जा पुट सजी दुनिया में किथे भी पढ़ण वञन उन्हनि के का भी परेशानी न थिए। बस काका साईं आसीसाइन में याद कजो। आऊं हाणे हलां थो, वरी को कम हुजे त पंहिंजो औलाद समझी याद कजो। आंटी तव्हां भी परेशान न थियो, मालिक वॾो आहे, कंहिंखे भी कोन छॾींदो। गुरु बालपुरी तोखे वॾी ॼमार ॾे। पुट ओम मुंहिंजो दुआऊं तोसां गॾु आहिनि, छल ॾुखियो ॾींहुं न ॾिसनि।